नाज़रीन, हम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। फातिमा फरड़ो क़त्ल केस में फयाज़ शाह ऐं मंसूर मीरानी जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। जवाबदार फयाज़ शाह ऐं मंसूर भट्ट जो कठ घुराइण वारे केस में 4 ॾींहं रिमांड मंज़ूर कयो वियो हो। ॿिन्ही जवाबदारनि खे फातिमा फरड़ो क़त्ल केस में 8 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। अदालती जवाबदार हिना शाह खे जेल कस्टडी जो हुकुम जारी करे छॾियो। ईंदड़ हाज़िरी ते ॿीहर पेश करण जो हुकुम ॾिनो वियो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। फातिमा फरड़ो क़त्ल केस में फयाज़ शाह ऐं मंसूर जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। जवाबदार फयाज़ शाह ऐं मंसूर जो कठ घुराइण वारे केस में 4 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। ॿिन्ही जवाबदारनि खे फातिमा फरड़ो क़त्ल केस में 8 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। अदालत जवाबदार हिन शाह खे जेल कस्टडी जो हुकुम जारी करे छॾियो। ईंदड़ हाज़िरी ते ॿीहर पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। फातिमा फरड़ो क़त्ल केस में फयाज़ शाह ऐं मंसूर मीरानी जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। फातिमा फरड़ो क़त्ल केस में फयाज़ शाह ऐं मंसूर जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। जवाबदार फयाज़ शाह ऐं मंसूर जो कठ घुराइण वारे केस में 4 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। ॿिन्ही जवाबदारनि खे फातिमा फरड़ो क़त्ल केस में 8 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। फातिमा फरड़ो क़त्ल केस में फयाज़ शाह ऐं मंसूर जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। जवाबदार फयाज़ शाह ऐं मंसूर जो कठ घुराइण वारे केस में 4 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। ॿिन्ही जवाबदारनि खे फातिमा फरड़ो क़त्ल केस में 8 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं SNTV न्यूज़ जे रिपोर्टर अली जाफ़री खां। अली जाफ़री, छा अपडेट आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, CTD सखर जे जांच ऑफिसर पारां जेको आहे जवाबदार पीर फयाज़ शाह ऐं हिना शाह, ड्राइवर एजाज़ काज़ी ऐं मंसूर भट्ट खे जेको आहे दहशतगर्दी तौर अदालत में जेको आहे पेश कयो वियो आहे। पुलिस जवाबदार फयाज़ शाह ऐं मंसूर भट्ट जे कठ घुराए धमकियूं ॾियण वारे केस में 4 ॾींहनि ऐं फातिमा क़त्ल केस जे वारी FIR में जेको आहे समूरनि जवाबदारनि खे 14 ॾींहनि जी रिमांड जी पुलिस पारां जेको आहे इस्तदा कई वई अदालत खे। अदालत जवाबदार फयाज़ शाह ऐं मंसूर भट्ट खे कठ घुराइण वारे केस में 4 ॾींहनि रिमांड ऐं फातिमा क़त्ल केस करण वारे FIR में जेको आहे 8 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। जॾहिं त अदालत जवाबदार हिना शाह खे जेल कस्टडी करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। ईंदड़ हाज़िरीअ ते जेको आहे हिना शाह खे जेको आहे अदालत में पेश कयो वेंदो। हिना शाह खे हिन वक़्तु जेल कस्टडी जेको आहे सखर जेको आहे मुंतकिल कयो पियो वञे वुमेन्स जेल में। जी अली जाफ़री, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।